एंटी करप्शन पारां जुड़ियल जीआईटी कराची जी ज़िले अकाउंट्स ऑफिस में पेंशन ऐं जीपी फंडनि वारे मामले जी जांच जो दायरो वधाए छॾियो आहे। दादू ऐं नौशर फिरोज़ ज़िलनि जे बैंक मैनेजर्स खां बि जांच शुरू कई वई आहे। तफ़सील मालूम करियूं था मेहरान टीवी कराची जे ब्यूरो चीफ गुलशन शेख खां। जी गुलशन, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? नौशर ज़िले जे बैंक मैनेजरनि खां जांच शुरू करे छॾी आहे। बैंक मैनेजरनि खां 60 खां वधीक शकी अकाउंट आहिनि, उन्हनि में कयल अदायगी जा सबूत ऐं तफ़सील घुरी वरिता आहिनि। जाली अकाउंट्स में 65 करोड़ खां वधीक अदायगी कीअं कई वई, एंटी करप्शन उन हवाले सां बैंक मैनेजरनि खां जांच पई करे। उन्हनि में जेके 2 निजी बैंक आहिनि उन्हनि में वटि जाम जेको आहे त शकी अकाउंट्स आहिनि, उन्हनि खे जेको आहे हिन वक़्तु जांच पई हले, जेके नौशर फिरोज़ ऐं ज़िले दादू जा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त वाज़े रहे त नेब ऐं एफआईए बि उन मामले जी जांच करे चुकी आहे जेको ज़िले अकाउंट ऑफिसनि में पेंशन ऐं जीपी फंडनि वारो मामिलो आहे। जी, अपडेट करण जे लाइ गुलशन, अवां जी महिरबानी।